अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां है मंजर अजीज। सब खां पहिरियां शामिल कंदा थी हिन वक्त जूं हेडलाइंस। इमरान खान निगरान वज़ीर आज़म लाइ सुप्रीम कोर्ट के अॻूणे चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जो नालो तजवीज़ करे छॾियो। पीटीआई अॻवान फवाद चौधरी जो चवणु आहे त सदर निगरान वज़ीर आज़म लाइ शहबाज खे ख़त लिखी चुको आहे। शहबाज शरीफ मुशावरत जो हिस्सो नथो बणिजे त न बणे। आइन मूजिब इमरान खान ऐं शहबाज शरीफ खे 3 ॾींहनि अंदर निगरान वज़ीर आज़म लाइ नाले ते मुतफ़िक़ थियणो पवंदो। ॿिन्ही विच में इतफ़ाक़ न थियण ते नाला पार्लियामेंटी कमेटी खे उमाणिया वेंदा। 3 ॾींहनि में पार्लियामेंटी कमेटी नालो फाइनल न करे सघी त इलेक्शन कमीशन फ़ैसिलो कंदी। गद्दार करार ॾियण वारे डिप्टी स्पीकर जे अमल जी मुज़म्मत करे छॾी। स्पीकर आर्टिकल 5 जो हवालो बि ॾे त बि बेइतमादी रिथ खे रद्द नथो करे सघिजे। जस्टिस उमर अता बंदियाल जा रिमार्क्स। सुप्रीम कोर्ट मुल्की आइनी बहरान ते पाण मुरादो नोटिस केस ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। को बि हुकुम जारी न थियो। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में बेंच ॿुधणी कई। सुप्रीम कोर्ट फुल बेंच जोड़न वारे पीपल्स पार्टी जे इस्तदा रद्द करे छॾी। सुप्रीम कोर्ट में दलील ॾींदे फारूक एश नाइक चयो आहे त डिप्टी स्पीकर इल्ज़ाम लॻाए असेंबली मेंबरनि खे गद्दार करार ॾिनो। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल चयो आहे त हू डिप्टी स्पीकर जे उन अमल जी मुज़म्मत कनि था। हू अॼु ई को मुनासिब हुकुम जारी कंदा। जस्टिस मुनीब अख्तर पुछो त छा स्पीकर पंहिंजी रूलिंग वापसि वठी सघे थो। फारूक एश नाइक अदालत खे ॿुधायो त रूल्स उन बाबति ख़ामोश आहे। इमरान खान बगावत के जवाब लाइ गैर मुल्की साजिश जो सहारो वठी रहियो आहे। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त छा DGISPR वज़ाहत ॾींदो। छा क़ौमी सलामती कमेटी पार्लियामेंट जे 197 मेंबरनि खे गद्दार करार ॾिनो। छा परॾी वज़ारत या बचाव वारी वज़ारत 7 ऐं 27 मार्च जे विच में साजिश जा राब्ता साम्हूं आणे सघे थी। यकीनी तौर ते अहिड़े मंसूबे जी जांच इंटेलिजेंस एजेंसियुनि ऐं ॿियनि इदारनि खे करणु घुर्जे हुई। 3 अप्रैल मुल्की तारीख़ में कारो ॾींहुं लिखियो वेंदो। इमरान न्याज़ी मुल्क में सिविल मार्शल लॉ लागू कई। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ चयो आहे त अदालत चयो हो त को बि आइन खां मथां कदम न खणे, पर सदर ऐं वज़ीर आज़म आइन खां मथां कदम खयां। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ चयो आहे त रिथ में कंहिं बि क़िस्म जी तब्दीली मुमकिन न हुई। फवाद चौधरी ऐवान में कागज़ पढ़ियो ऐं ख़बर न आहे छा पढ़ियो। स्पीकर भी लिखियल कागज़ पढ़ियो। इमरान न्याज़ी ऐं सदर आइन तोड़ियो। हाणे हीअ मामलो अदालत में आहे, उन ते हू वधीक ॻाल्हि न कंदा। ऐवान जी कार्रवाई के को चैलेंज नथो करे, पर ऐवान में आइन जूं धज्जियूं उॾायूं वञनि त छा उनखे तहफ़ुज़ हासिल आहे। सदर निगरान वज़ीर आज़म लाइ इमरान खान ऐं शहबाज शरीफ के ख़त लिखी छॾियो। निगरान वज़ीर आज़म जी मुक़ररी ॾींहुं ताईं इमरान खान वज़ीर आज़म तौर कम जारी रखंदो। ख़त जे मतन मूजिब आर्टिकल 224A1 तहत निगरान वज़ीर आज़म मुक़रर कयो वेंदो। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ चयो आहे त हू निगरान वज़ीर आज़म लाइ मुशावरत जो हिस्सो न थींदो। आइन तोड़ींदड़ सदर सां का बि ॻाल्हि ॿोल नथी करे सघिजे। हाउस ई न रहियो त कहिड़ो वज़ीर आज़म कहिड़ो अपोजिशन लीडर। सदर काल आइन तोड़ियो, हाणे कीअं कंहिंखे ख़त लिखी सघिजे थो। असां जूं नज़रूं सुप्रीम कोर्ट में आहिनि। मुबैना ख़त ते इस्टेब्लिशमेंट पोजीशन वाज़े करे इमरान खान हलफ सां गद्दारी कई। आइन जी तौहीन कई वई। मुल्क में आइनी बहरान कयो वियो आहे। PDM सरबराह मौलाना फजलुर रहमान जी प्रेस कॉन्फ्रेंस। इमरान खान ख़त पुठियां न लिखे ॿुधाए 3 सालनि में छा कयो अथसि। इमरान खान वाज़े करियां थो त तव्हां ख़त ज़रिए हीरो बणिजी नथा सघो। तव्हां हीरो न ज़ीरो बणिजी चुका आहियो। अदालत लाइ दिल में एहतराम आहे जंहिं नोटिस वरितो।
पीडीएम निगरान वजीर आजम ले सदर जी अपोजिशन लीडर के माणियल खत के मजाक करार दे छड़ियो। तर्जमान हाफिज हमदुल्ला जो चवणायत स्पीकर और डिप्टी स्पीकर से गडोगड सदर आरिफ अलवी भी गैर आईनी कदम जो जिम्मेवार है। कौमी असेंबली टोड़न का पोए पंजाब असेंबली में टोड़न जा इम्कान वधी विया। इमरान खान पंजाब के गवर्नर उमर सरफराज चीमा के इस्लामाबाद तलब करे वरितो। इमरान खान गवर्नर पंजाब से मुलाकात कंदो और सियासी सूरत हाल से ईंदड़ हिकमत अमली बाबत रहनुमाई वठंदो। जरियन मौजूद पंजाब असेंबली टोड़न जा इम्कान आहिन और उन हवाले से वजीर आजम की कानूनी टीम गवर्नर पंजाब के रहनुमाई दी। इमरान खान सच्चो आहे त अची मुकाबलो करे। पंजाब में कमिश्नर पुलिस ऑफिसर मुकर्रर करण जो धार अग है। परवेज इलाही सब का वडो धाड़ेल मुंह न इमरान खान पान चयो हो। मौने सिलाई खरीद और विक्रे की बाजार लगाए रखी है, जैं करप्शन की बुनियाद से मुंह के जेल में विधो वो। इमरान खान उन जा सबूत कौम के ॾेखारे। बेएतमादी रिथ पेश थियण बैद इमरान खान असेंबली तोड़े नथो सके। पीटीआई के नाराज अगवान अलीम खान की प्रेस कॉन्फ्रेंस। खिदमत करोगे, मेहनत करोगे, लड़ोगे, मरोगे और जदोजहद करोगे, ईमान से करोगे, खुदा की कसम करोगे। सागर सिंधदा मेरी रावल जंग चढ़ी। मैं टुरिया सूली चुम के मैनू ऐ होरी बड़ी। पाकिस्तान पीपल्स पार्टी के बानी शहीद जुल्फकार अली भुट्टो की 43वीं वर्सी अज मल्हाई पी वने। जनरल जाज आमरीती दौर में भुट्टो के सनद सियासी मुखालिफ मोहम्मद अहमद खान उसूरी की कत्ल जो साजिश से इल्जाम जस्टिस मौलवी मुश्ताक हुसैन के हुक्म से 4 अप्रैल 1979 में फाही चाड़े शहीद कर वियो हो। अगूणे सदर आसिफ अली जरदारी शहीद जुल्फकार अली भुट्टो के बेटा पेश करने चवाए तो शहीद भुट्टो जो मिशन पूरो करने हू मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के नक्शे कदम से कारबंद आहिन। शहीद जुल्फकार अली भुट्टो की 43 यौम शहादत से पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रियन के सदर आसिफ अली जरदारी पैंजे बयान में चयो तो 73 जो आइन शहीद जुल्फकार अली भुट्टो के मुल्क के तोहफो है। आमरन आइन खत्म करने की हर मुमकिन कोशिश कई पर सदाई नाकाम थिया। शहीद भुट्टो जो फलसफो मुल्क की तरक्की, आज़ादी, खुद मुख्तियारी और अवाम की खुशहाली पीपल्स पार्टी जो मिशन है। सिंध हुकूमत पारा सरकारी ऑफिसुन में मोकल जो ऐलान। पीपल्स पार्टी तरफा सजे मुल्क में शहीद भुट्टो की वर्सी ते तकरीबु रिथियल। मुख्य तकरीब गड़ी खुदाबख्श में थी, जैसे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी खिताब कंदो। पंचकोर और नौशकी में एफसीजी चेक पोस्टन ते धमाकन की जांच में अगबराई। जांच पुलिस और हसास इदारे की कराची के इलाके बिलाल कॉलोनी में कार्रवाई। 2 सहूलतकार गिरफ्तार। दस्ती बम, पिस्टल, लैपटॉप और मोबाइल फोन हथ। आदिलपुर वेझो पोरियत बागी बिरादरी के घरन के बाहर 10 घरन में पियल अनाज, हंद बिस्तरा, खटू और बो सामान सड़ी रखी वियो। फायर ब्रिगेड अमले पहुंची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो।